अस्सलाम वालेकुम साथियो असां अॼु ॻाल्हि कंदासीं जलाल चांडियो ऐं हिकु ग़रीब हारी जी मेंह बाबति। दोस्तो, हिकु दफ़े जो ज़िक्र आहे, सिंध जे हिकु नंढड़े ॻोठ में हिकु ग़रीब हारी रहंदो हो जंहिंजो नालो हुयो रसूल बख़्श। रसूल बख़्श जी सॼी ज़िंदगी ज़मीन सां जुड़ियल हुई। हू ॾींहुं राति महिनत करे पंहिंजे बचनि ॿारनि लाइ गुज़र सफ़र ऐं रोज़ी कमाईंदो हो। हुन वटि का वॾी मिल्कियत न हुई, ना ई सोन चांदी, ना ई को नंढड़ो वॾो कारोबार। बसि उन वटि हिकिड़ी शइ हुई जेका हुनजी ज़िंदगी जी आस हुई ऐं जंहिं ते हू पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो हो। हुन वटि हिकु ख़ूबसूरत भलोड़ मेंह हुई। उहा मेंह सिर्फ़ हिकु जानवर न हुई, हिकु माल न हुई, पर रसूल बख़्श जी ज़िंदगी जो साथ हुई। उन्हीं जे गुज़र सफ़र जो हिकु ज़रियो हुई। रोज़ सुबह जो रसूल बख़्श पंहिंजी मेंह जो खीर ॾोहंदो हो ऐं वेझे वारे शहर वञी विकिरो कंदो ऐं उन्हनि पैसनि सां पंहिंजो घर हलाईंदो हो। हू ॿारनि लाइ मिठो खीर, अमड़ लाइ ऐं घरवारी लाइ दवा इलाजो ऐं पाण लाइ बि कॾहिं कॾहिं का मिठाई, सभु कुझु उन्हीं पैसनि जी बदौलत कंदो हो। पर क़िस्मत खे ॼण कुझु ॿियो ई मंज़ूर हो। हिकु राति जॾहिं सॼो ॻोठ निंड में सुतल हो, उन राति चोर अची ॻोठ में घिड़िया। रसूल बख़्श जे ॻोठ में न का चौकीदार, न पुलिस ऐं न ॿियो को अहिड़ो अमलो हुयो। उन्हनि चोरनि राति जी ऊंदहि में मेंह चोरी करे वरिती। सुबह जो जॾहिं रसूल बख़्श उथियो ऐं मेंह जी जॻह ख़ाली ॾिठी त संदसि पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। हुनजे अखियूं भरिजी आयूं। ॻोठ जा माण्हू गॾु थिया, पर कंहिं वटि बि को हल न हो ऐं पेरो बि अहिड़ो ख़ासि कोन लॻो। रसूल बख़्श रोई रहियो हो। घर में ॼण मातम जो माहौल हो। इहा ख़बर सॼे ॻोठ में पखिड़िजी वई। कंहिं तरीक़े सां इहा ख़बर सिंध जे मशहूर फ़नकार मरहूम जलाल चांडियो ताईं बि पहुती। जलाल चांडियो जेको सिर्फ़ ॻाइणो न पर हिकु दर्द रखंदड़ दिल वारो इंसान बि हो, जेको न रुॻो स्टेज ते पर दिलनि ते बि राज कंदो हो। जॾहिं जलाल चांडियो खे ॿुधायो वियो त हिकु ग़रीब हारी जी मेंह चोरी थी वई आहे, त जलाल चांडियो जे दिल खे लॻी वियो। हुन चयो, भला इहो बि कीअं थी सघे थो जो ग़रीब जो सहारो खसिजी वञे ऐं मां ख़ामोश वेहां। जलाल चांडियो फौरी तौर ते पंहिंजा सभु कम बंदि कया, पंहिंजी टीम सां गॾोगॾु उन ॻोठ ॾांहुं रवानो थियो। जॾहिं रसूल बख़्श जे घर पहुतो त हुनजो हाल ॾिसी ख़ुदि बि उदास थी वियो। हुनखे ॿारनि जा अधड़ा चेहरा ॾिसी, संदन उमीद भरियूं अखियूं ॾिसी दिल अंदरि तकलीफ़ महसूस थी। रसूल बख़्श जलाल चांडियो खे ॾिसी हैरान रहिजी वियो। ओचितो साम्हूं सिंध जो फ़नकार जलाल जा कलाम, जंहिं नंढे ॿार वॾे पोढ़े पके सभु ॿुधा हुआ। जलाल चांडियो हुनखे भाकुर पाए चयो, रसूल बख़्श, मेंह त चोरी थी वई, पर भला मां तुंहिंजे उमीदनि खे मरण ॾींदुसि छा? तूं अञा हारी आहीं। तूं त सॼी क़ौम जो मेहनती माण्हू आहीं। उते ई जलाल चांडियो पंहिंजे जेब मां पैसा कढिया ऐं पंहिंजे ड्राइवर खे चयो त शहर मां फौरी तौर ते हिकु नई सुहिणी सेहतमंद ऐं ख़ूबसूरत भलोड़ मेंह वठी आणिजे। चंद कलाकनि अंदरि ॻोठ में ॿीहर ख़ुशी मोटी आई। जलाल चांडियो पाण रसूल बख़्श जे घर नई मेंह वठी आयो ऐं रसूल बख़्श जा ॻोढ़ा हाणे ख़ुशीअ जा हुआ। हूअ भाकुर पाए रोई रहियो हो, दुआऊं ॾेई रहियो हो। संदसि ॿार मेंह सां खेॾी
ख़ुशि थी रहिया हुआ। ज़ाल जे चेहरे, अमर जे चेहरे ऐं ॿारनि जे चेहरे ते चमक मोटी आई। जलाल चांडियो उते वेही थोरी देर लाइ पंहिंजा यकतारा चपड़ी रागी सामान कढियो ऐं हिकु सुरीलो कलाम बि ॻायो। दोस्तो, अल्लाह सभु कंहिंखे ॾे पर ग़रीबनि ते ख़ासि करम फरमाए। इहा महज़ मदद न हुई, इहा इंसानियत जी वॾी मिसाल हुई। जलाल चांडियो जो दिलि वॾी हुजण जो इहो वाज़े सबूत हो जो हू रुगो फ़नकार न पर असल सिंधी कल्चर जो नुमाइंदो हो। जिते दिलनि खे ॻंढण खे फ़न चयो वेंदो आहे, उन ॾींहं खां पोइ रसूल बख़्श हर जॻह जलाल चांडियो लाइ दुआऊं कंदो रहियो। ॻोठ जा ॿार बि खेसि ॾिसी ॻाईंदा हुआ। जलाल चांडियो सिंध जो सूंह वारो